अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार आऊं आया दुआ भुट्टो। अहम ख़बर है नाज़रीन, आगाह कंदासीं अवां खे मस्तंग जी बाज़ार में धमाके के नतीजे में शहीद थियलनि जो अंक वधी 34 थी वियो। 100 खां वधीक ज़ख़्मी थी विया आहिनि। धमाके खां पोइ रेस्क्यू ऑपरेशन शदीद ज़ख़्मियुनि खे कोयटा जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इंतज़ामिया मूजिब शुरूआती जांच मूजिब धमाको आपघाती आहे। शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। ये अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन, आगाह कंदासीं अवां खे मस्तंग जी बाज़ार में धमाके के नतीजे में शहीद थियलनि जो अंक वधी 34 थी वियो आहे, जॾहिं त 100 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी विया आहिनि। धमाके खां पोइ रेस्क्यू ऑपरेशन शदीद ज़ख़्मियुनि खे कोयटा जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ये अहम ख़बर है नाज़रीन, मस्तंग खां अवां खे आगाह करियूं पिया। मस्तंग जी बाज़ार में धमाके के नतीजे में शहीद थियलनि जो अंक वधी 34 थी वियो आहे, जॾहिं त 100 खां वधीक ज़ख़्मी थी विया आहिनि। धमाके खां पोइ रेस्क्यू ऑपरेशन सख़्तु कयो वियो आहे। शदीद ज़ख़्मियुनि खे कोयटा जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इंतज़ामिया मूजिब शुरूआती जांच मूजिब धमाको आपघाती आहे। शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। मस्तंग जी बाज़ार में धमाके के नतीजे में शहीद थियलनि जो अंक वधी 34 थी वियो आहे।